बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़ल खां हू आहे तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, तो न सुञातो पंहिंजो दुश्मन, वेरी वेर वठे पियो तोखां पंहिंजा, विड़ाए पियो मूंखे ऐं तोखे पंहिंजो दुश्मन। गुज़ारिश कंदुसि सरदार नज़ीर अहमद जामड़ो साहब के जेके सूबाई सदर आहिनि ऐं मुशावरती काउंसिल जे चेयरमैन आहिनि। अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। इंसान अपनी फितरत से न नूरी है न नारी है। शेर नंढड़ो समझण वारा तव्हां सम्झो। कुछ दोस्तनि सुवाल बि रखिया आहिनि त तव्हांजो मक़सदु छा आहे, तव्हां करणु छा पिया वञो, तव्हां असांखे कुझु ॿुधायो। तफ़सीली दोस्तनि खां जेको पहुतो आहे हड़ऊं वड़ऊं तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो ॻाल्हि त अमल से बनती है ज़िंदगी। असांजो उहो अमल आहे जो मां तव्हांखे अॼु बिशारत ॾियां थो त तव्हां जन्नती आहियो, तव्हां कूड़ा न आहियो, तव्हां ठग न आहियो, तव्हां का वधाए ॻाल्हि न करण वारा आहियो। जेके बि तंज़ीमूं पार्टियूं वजूद में आहिनि तव्हां ॿुधो हूंदो के 50 करोड़ नौकिरीअ जी ॻाल्हि खणी ईंदा आहिनि, के घरनि जी ॻाल्हि खणी ईंदा आहिनि, पर जॾहिं इक़्तिदारनि में ईंदा आहिनि त हिकिड़ी ज़बान पूरी न कंदा आहिनि। ऐं असां कीअं न चऊं त जेकॾहिं ज़ुल्म नथा, ज़ालिम आहिनि ज़ुल्म कनि था, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु आहियूं जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि ऐं कंहिं मज़लूम जी वार नथियूं कनि। असां उन्हीअ जे लाइ क़ाफ़िलो ठाहे निकिता आहियूं। जीअं तव्हां ॿुधो आहे रोटी कपिड़ा मकान को बि कंहिंखे का शइ मिली कान, ईअं हाणे वारी हुकूमत बि ईअं ई नारो हणी आई त असां जेको आहे सो घर ॾींदासीं, नौकरियूं ॾींदासीं, पर कंहिंखे का शइ न मिली आहे। इनशा अल्लाह ताला अदा तव्हां सुवाल ॾाढा सुठा कया आहिनि, तव्हांखे जवाब मिली विया आहिनि। पर हाणे अॼु इहो आवाज़ था कयूं झंग जूं मायूं शहर जूं माण्हुनि जी एतिरी मूंखे ख़बर न आहे, असां ॿारहाड़ीअ जा आहियूं। झंग जूं मायूं पंहिंजो ॿारु जॾहिं रोंदो अथनि दुखी थींदो आहे त हुनखे लोरी ॾेई निंड कराईंदियूं आहिनि। इनशा अल्लाह ताला असां तव्हां सभु गॾिजी दुखी इंसाननि जो दुख दूर कंदासीं, उन्हनि खे लोरी ॾेई आराम ॾियारींदासीं, तव्हां सां सभु गॾु हूंदासीं ऐं जिथे बि का दुख दर्द जी दाह थींदी त उन जे अमड़ वांगुरु असां पहुची उन जो दुख दूर कंदासीं। ऐं असांजूं भेनरूं जेके आहिनि सभु सिंध जूं सूरमियूं आहिनि ऐं हिननि में मां इहा उमेद थो रखां त इहे सभु इहो अमल कंदियूं। मां बि तव्हांखे चवां थो त मूंखे जॾहिं कॾहिं बि तव्हां सॼो त मां बि तव्हांजो भाउ थी तव्हां सां निभाईंदुमि। इनशा अल्लाह ताला तव्हां सां वचन थो ख़ुदा।